सब्ट्रैक्शन ऑफ इंटीजर्स यानी कि पूरन अददनि जी कट। सब्ट्रैक्ट +2 फ्राम +5 यूज़िंग अ नंबर लाइन यानी एक नंबर लाइन के इस्तेमाल कंदे सब्ट्रैक्ट कयो +2 खे +5 मां। हाँ असांखे एक लाइन ठाहिणी पवंदी ऐं लाइन ठाहे ऐं उन खां पोइ असां लाइन जे ज़रिए असां ॾेखारींदासीं त +5 मां +2 खे जेको आहे सो कीअं कट कजे। सो सभ खां पहिरियों असां उहा जेकी एक्सप्रेशन आहे उहा लिखूं था त उहा कीअं थींदी। +5 खे ब्रैकेट में बंदि कंदासीं, विच में माइनस ईंदी ऐं पोइ +2 ॾींदासीं, छाकाणि त माइनस सां हिकु छो जो मुख़्तलिफ़ निशानी आहे जेका असां ब्रैकेट में बंदि कयो। हाणे असां जेका सो हिकु छा ठाहींदासीं, लकीर ठाहींदासीं। लकीर ठाहिण खां पोइ छा कंदासीं, हाणे हुन ते नंबर लिखंदासीं। नंबर असां जेका सो लिखूं था हाणे -2 ऐं -1 0। असां पादरी जा अंगर वधीक लिखंदासीं, छाकाणि त असांखे जेको यूज़ में जेके आहिनि सिर्फ़ु पादरी नंबर हूंदा, उन जे करे असां पादरी नंबर लिखूं था राइट साइड। ऐं माइनस जा जेके अंग आहिनि उहे सिर्फ़ु -2 ताईं लिखूं था, छाकाणि त माइनस जे अंगनि में असांखे जेका सो फ़िलहालु को कमु न आहे हिन एक्सप्रेशन में। हाणे हिते असां छा कंदासीं, लकीरूं लॻायूं था त नंबर शो करण जे लाइ, इंटीजर्स नंबर। हाणे इंटीजर नंबर शो कयासीं ऐं हुते लाइनूं बि लॻायोसीं। हाणे छा आहे जो +5 मां मुराद आहे त असां राइट साइड 0 खां असां 5 क़दम वधंदासीं। तव्हांखे ख़बर आहे त जेको पॉज़िटिव जो मतिलबु इहो हूंदो आहे त माना राइट साइड असां 0 खां वधंदा आहियूं, उन मतिलबु आहे पॉज़िटिव। हाणे हिते आहे पॉज़िटिव, +2 पॉज़िटिव आहे ऐं विच में माइनस आहे। हा पॉज़िटिव ऐं माइनस ज़रब थींदी त छा थींदो, माइनस थींदी। ठीकु आहे, माइनस ऐं प्लस इंटू माइनस, तंहिं करे हाणे माइनस में मुराद आहे लेफ़्ट साइड। हाणे छा कंदासीं, असां 5 खां वरी लेफ़्ट साइड 2 दर्जा जेका सो पोइ हटंदासीं, त 4 ते 1 3 ते 2 दर्जा ई पोइ थियासीं। त असां जंहिं पोज़ीशन ते पहुतासीं उहा छा आहे 3, यानी इंटीजर नंबर छा थियो 3। असांखे जेको सब्ट्रैक्शन जो जेको जवाबु मिलियो उहो छा मिलियो +3। माना जेके एक्सप्रेशन +5 माइनस ऐं ब्रैकेट में +2 त हाणे हिन खे जेको जवाबु मिलंदो, हाणे असां हल कयूं था एक्सप्रेशन जे ज़रिए त +5 ऐं प्लस इंटू माइनस थी ऐं 2 हाणे = 5 मां 2 जॾहिं कटे सघंदासीं त असांखे जवाबु 3 मिलंदो। पर 3 जेके हूंदा पॉज़िटिव जा हूंदा, यानी कि जोड़ जा हूंदा, छाकाणि त वॾी रक़म 5 आहे ऐं उहा पॉज़िटिव जी आहे, यानी कि जोड़ जी आहे। त असांखे जवाबु बि जोड़ में ई मिलंदो। जेकॾहिं वॾी रक़म माइनस जी हुजे यानी कट जी हुजे त पोइ असांखे जवाबु बि माइनस में ई मिलंदी आहे। हाणे असां हीउ जेको लधोसीं, हाणे हुन खां पोइ जो क्वेश्चन आहे फाइंड द डिफरेंस यूज़िंग अ नंबर लाइन, यानी हिकु नंबर लाइन खे इस्तेमालु कंदे डिफरेंस मालूम कयो, यानी डिफरेंस यानी कि कट। ठीकु आहे, फ़र्क़ु मालूम कयो या कट मालूम कयो। हाणे कट मालूम करण लाइ असां पहिरियां छा कंदासीं, हिन खे सेटिंग करे रखंदासीं त -8। हाणे माइनस इंटू माइनस छा हूंदो आहे, प्लस हूंदो आहे। ठीकु आहे, तंहिं करे माइनस इंटू माइनस +3 थियो। हाणे असां जेका सो लाइन कढंदासीं त जीअं जेका सो असां हिन खे डिफरेंस मालूम कयूं त हाणे जीअं त असांखे जेको इस्तेमाल में जेके नंबर्स यानी कि इंटीजर्स हूंदा उहे सभु माइनस में हूंदा, तंहिं करे असां जेके माइनस जा जेके आहिनि इंटीजर्स यानी अंग जेके आहिनि अदद, उहे असां वधीक लिखंदासीं। प्लस में असां सिर्फ़ु 1 ताईं लिखूं था ऐं माइनस में असां अॻिते लिखूं था। ऐं हीअ थिया -5 -6 -7 -8 ऐं -9 -10। त हाणे असां हिन खे लकीरूं ॾियूं था
नंबरनि ताईं 7 8 9 10 10 ताईं असां लकीरूं लॻायोसीं लाइन ते। हाणे -8 जो मतिलबु आहे त लेफ़्ट साइड असां 0 खां लेफ़्ट साइड वेंदासीं 8 दर्जा या 8 क़दम, त 1 2 3 4 5 6 7 8 दर्जा इहे असां जेको लेफ़्ट साइड वधियासीं ऐं उहे -8 ताईं पहुतासीं। हाणे आहे +3। +3 जो मतिलबु आहे त असां राइट साइड, प्लस जो हमेशह मतिलबु हूंदो आहे राइट साइड, त हाणे -8 खां असां राइट साइड जेको आहे सो 3 क़दम वधंदासीं त असां पुॼंदासीं -5 ते। त असां लाइन जे ज़रिए जेको जवाबु लधोसीं यानी डिफरेंस जो उहो आयो -5। हाणे मिसाल लिखूं था असां हिकु एक्सप्रेशन जे ज़रिए असां -8 + 3 = जेको ईंदो हाणे जवाबु 5 माइनस, छाकाणि त वॾी रक़म में माइनस थियण जे करे जवाबु बि माइनस में ईंदो।